लतीफ़ी सस जे सभिनी साथियुनि खे कर जे बेटनि मां मूं फ़क़ीर जो सलाम पहुचे। अस्सलाम वालेकुम। सुरमारी जो हिकु बैत दोस्तनि जे हुज़ूर में फरमायल हुई, साईं इहे न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची उमर कोट में कंदियुसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ियनि से न मटियां, या माड़ीअ से न मटियां। साईं क़ौमुनि में के ख़ासि वड़ आदतूं ऐं ख़सलतूं हूंदियूं आहिनि जेके उन क़ौम जे मख़सूस नफ़्सियात जूं अकास हुजनि थियूं। लतीफ़ साईं जे सुरमारी जे हिन बैत में सिंध जी औरत जी नफ़्सियात जो छेद कयो वियो आहे, जेका बहादुर गैरतमंद आहे, छाकाणि त हिन में कुदरती तौर ते पंहिंजे रिश्तनि ऐं माॻनि जी मालिकियत हिनखे सुकीअ में मिलियल आहे ऐं हू उन जे दिफ़ा पंहिंजो हक़ थी सम्झे। उमर बादशाह मारीअ जे हुस्न जी हाक ॿुधी पंहिंजी हाकिमियत जे ज़म में अवाम जे इज़त लॼ ऐं गैरत असमत जी ज़िमेवारी खणण जे बजाए लोड़ा उथी अचे थो ऐं मारीअ खे खूह तां खणी थो वञे। क़ैद थो करे उमरकोट में। पंहिंजे हाकमाना नफ़्सियात मूजिबि मारीअ जी मिसकीनी ऐं औरत जो ख़ूबसूरत हुजण सां गॾु हुन में जेका गैरत हुई उनखे पंहिंजे महलाती आसूदगियुनि ज़रिए मात ॾियणु चाही त मारवी उमिरि जे सभिनी लालचनि खे ठुकराए छॾियो ऐं साफ़ लफ़्ज़नि में चयो त हाकिम थी करे तोखे लॼ छॾे, तो त लॼ छॾी, पर मुंहिंजो जवाबु ॿुधी छॾ। असां मारू माण्हुनि जो इहो वड़ आहे ई कोन जो सोन ते सेण मटायूं। तुंहिंजे क़ैद में आहियां त तुंहिंजी कुरीत जे करे, बाक़ी तुंहिंजो क़ैद मूंखे मुंहिंजी रीत छॾण ते आमादा नथो करे सघे। ऐं इहा कुरीत न कंदुसि त पखनि जी प्रीत जेका मारुनि जो रिवायती वड़ आहे सो तुंहिंजे हिननि माड़ियुनि ते मटाए छॾियां। हिन थारेली जे इन अज़म उमर बादशाह खे मजबूर करे विधो ऐं आख़िर में हिन थारेली खे पंहिंजे वेड़ वञण जी इजाज़त ॾिनी। जीअं लतीफ़